हिते असां भी अहम ख़बर शेयर कंदासीं नसीराबाद में, जिथे पुराणे संगावती तकरार तां क़तल थियल औरत खैरुनिसा बिरोही जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंडस हाईवे ते धरणो लगायो वियो आहे। अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है नसीराबाद भरसा पुराणे संगावती तकरार तां क़तल थियल औरत खैरुनिसा बिरोही जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। बिरोही बिरादरी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार तां 8 ॼणा मारिजी चुका आहिनि। अपडेट कंदालू। अहम ख़बर है त नसीराबाद भरसा पुराणे संगावती तकरार तां क़तल थियल औरत खैरुनिसा बिरोही जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। एक भेरो ॿीहर रावा ताईं अहम ख़बर पहुचाई पिया। नसीराबाद भरसा पुराणे संगावती तकरार तां क़तल थियल औरत खैरुनिसा बिरोही जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंडस हाईवे ते धरणो लगायो वियो आहे। बिरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार तां 8 ॼणा मारिजी चुका आहिनि।